थाणे आवाज़ ते हिरकजी कंदकोट पहुतो ऐं उतां अगवा थियो आहे। वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। धाड़ेलनि मुग़वी नौजवान साले कांदड़ो जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि खां 50 लख रुपया भुंग घुरी वरितो। वारसनि जो चवणु आहे त काल्ह नौजवान जे नंबर तां फ़ोन आई ऐं अगवा करण बाबति इतला मिलियो। नौजवान फैक्ट्री में मज़दूरी कंदो आहे। भुंग जी एतिरी रक़म किथां आणींदासीं? मलीर जे गगर फाटक वारे इलाइक़े जो रहवासी आहे नौजवान साले कांदड़ो, जेको औरताणी आवाज़ ते हिरकजी कंदकोट पहुतो ऐं उतां अगवा थियो आहे। धाड़ेलनि तरफ़ां नौजवान जे फ़ोन तां राब्तो कयो वियो आहे वारसनि सां ऐं 50 लख रुपया भुंग जी रक़म घुरी वई आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान साले कराची जी हिकु फैक्ट्री में मज़दूरी कंदो आहे। भुंग जी एतिरी रक़म जो बंदोबस्तु कीअं कंदासीं? वारसनि जो चवणु आहे त नौजवान साले कांदड़ो कंदकोट पहुतो ऐं उनखां पोइ अगवा थियो आहे। काल्ह नौजवान जे नंबर तां फ़ोन आई ऐं अगवा करण बाबति इतला मिलियो। नाज़ शर खां तफ़सील मालूम कयूं था। नाज़, वधीक आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधायां त गगर वासी नौजवान औरताणे आवाज़ ते हिरकजी कंदकोट पहुचण बैदि जेको आहे उहो अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि पारां नौजवान साले मोहम्मद कांदड़ो जी आज़ादी जे लाइ वारसनि खां 50 लख रुपयनि जी घुर कई आहे। इन हवाले सां असांजी हुनजे सोट सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त मग़वी हिकु हफ़्तो अॻु कॉल करे ॿुधायो त मां कंदकोट आयो आहियां, जंहिं बैदि संदसि नंबर जेको आहे उहो असांखे मुसलसिल बंदि मिलियो। हिकु हफ़्ते बाद जेको आहे अगवाकारनि पारां असांजे सोट सां ॻाल्हि ॿोल कराई वई ऐं उन्हनि पारां 50 लख रुपया भुंग जेको आहे उहो तलब कयो वियो आहे। ऐं उन्हनि चयो त असां ग़रीब आहियूं, असांजो सोट जेको आहे घर वेझो ज़रई भाण जी फैक्ट्री में जेको आहे पोरियो करे ऐं जेको आहे घर जो पेट पालींदो हुयो। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान जी आज़ादी जे लाइ असांजी मदद कई वञे। नाज़, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। मीरपुर माथेलो में गुज़िल कतल थियल नौजवान जे वारसनि SSP ऑफिस ॾाढो लाश रखी धरणो हयो आहे। आगाह कयो मूंखे त वारसनि जो चवणु आहे निसार बोहड़ खे कोष धुर जे